अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो भाउ मोहम्मद अली शर एक अहम जेको सो इशू ते तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। असांजो हिकिड़ो दोस्त, असांजो तमामु प्यारो उस्ताद जेको पहिरीं प्राइमरी उस्ताद हुयो, उन खां पोइ हाणे हू सेकेंडरी में प्रमोशन थी HST थियो आहे, जंहिं पंहिंजी कंहिं मजबूरी सबबु जेको आहे GP फंड खयों आहे। उन खां GP फंड जे कमु कराइण जे हिसाब सां हिकिड़ो जेको आहे सिटी जो उहिदेदार आहे ठट्टा टाउन जो, उन जेको आहे 1,20,000 रुपया जेको आहे उनखे कमु कराए ॾियण जा हुन वरिता आहिनि। असीं शदीद मज़म्मत कयूं था, असीं जेको आहे शदीद एहतिजाज कंदा। ऐं अॻूणो ज़िले जो प्रेस सेक्रेटरी आहियां ऐं साईं मौजूदा डिप्टी जनरल सेक्रेटरी तेल के ठटे जो आहे। साईं तव्हां छा चवंदा साईं? साईं इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असांजो हल्के जो इंतिहाई वेझो दोस्त जेको साबिक़ा PST हो, हाणे JST थियो आहे, HST थियो आहे, उन खां एजेंटनि 1,20,000 रुपया उन GP हुन ते वरिता आहिनि। इहो इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पेटेलिफ्ट ते अफ़सोस करे सघिजे थो। सिर्फ़ु पेटेलिफ्ट न, असीं जेको सो इहो सवाल पैदा थियो तमामु उस्ताद तंज़ीमनि ते, गस्टा ते बि थिए थो त जेको हींअर हू गस्टा जो मेंबर आहे, पर पहिरीं हू पेटेलिफ्ट जो मेंबर आहे। असांजो दोस्त आहे, असांजो वेझो दोस्त आहे, उनखां 1,20,000 रुपया वरिता विया आहिनि। असीं जेको गुज़ारिश कयूं था लाॻापियल अमलदारनि खां, ट्रेज़री जे जेको ऑफिसरनि खां, इन शइ जी इंक्वायरी कई वञे ऐं जंहिं एजेंट इहो केस करायो आहे उनखे घुरायो वञे ऐं जिन्हनि पैसा वरिता आहिनि ट्रेज़री जे अमलदारनि, उहे पैसा उनखे वापसि कनि। इहे 1,20,000 रुपया जेके असांजे उस्ताद खां वरिता विया आहिनि, इहे वापसि कया वञनि। साईं तव्हां छा चवंदा? आउं चवां थो असीं एहतिजाज जो हक़ रखूं था। ॿी सूरत में असीं एहतिजाज जो हक़ रखूं था, न त उनखे पैसा फौरी तौर ते उन टीचर खे वापसि कया वञनि। दोस्तो, तव्हां जीअं ॿुधो त असांजो उस्ताद हिकिड़ो प्राइमरी उस्ताद हुयो जेको हाणे HST आहे, उनखे 1,20,000 रुपया एजेंटनि वरिता आहिनि GP फंड कराए ॾियण जे मद में, वठी छॾिया आहिनि। हुन मजबूरी में हुनखे घर ठाहिराइणो हुन जे मासूमनि बचनि जे लाइ उन जेको आहे पंहिंजो कमु करायो ऐं हुनखां उहे पैसा वरिता विया आहिनि। दोस्तो, असीं गुज़ारिश कयूं था हिन वीडियो खे वायरल कयो। असीं सहाफ़ी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कयो त जीअं इन शइ जी इंक्वायरी थी सघे त 1,20,000 रुपया उन उस्ताद खां कीअं वरिता विया आहिनि ऐं छो वरिता विया आहिनि, ऐं ट्रेज़री वारनि खे कंहिं हक़ ॾिनो आहे त 1,20,000 रुपया तव्हां वठो। 1,20,000 रुपया उन उस्ताद ॾिना आहिनि पंहिंजे GP फंड कराइण जे लाइ। इंतिहाई अफ़सोस थियो ॿुधी करे, असांखे शदीद असीं रंज में आहियूं, ग़म में आहियूं, ॾुख में आहियूं। हीउ अमल न थियणु घुरिजे आहे। असीं पंहिंजे एहतिजाज जो हक़ रखूं था ऐं अॻूणो ज़िले जो प्रेस सेक्रेटरी ऐं साईं मौजूदा डिप्टी जनरल सेक्रेटरी तेल के ठटे जो, इनशाला हीउ ग़लति अमल आहे, असीं हिन जी मज़म्मत कयूं। दोस्तो, हिन जी वीडियो खे वधि खां वधि वायरल कयो त जीअं असीं जेको आहे हिन मामले जी तइ ते पहुची सघूं ऐं हुन उस्ताद खे इंसाफ़ ॾियारे सघूं। महिरबानी दोस्तो।